हार मुंहिंजा सुहिणा नेण बि सुहिणा। अरे तोखे वरी छा थियो जो मथे के अंदर ही वेठो ई? ओ मुंहिंजी गुली अक जी फुली हिननि आदम खोरनि खे हाणे केरु मानी खाराईंदो? ख़बर थी इहे मानी खाईंदा न आहिनि, गिड़काईंदा आहिनि। मानी आदम खोरन के न, सोढी ऐं सुघड़ वारन के खराइणी आहे। ख़बर अथई सोधी वेले ते केतिरी मानी खाईंदी आहे? न मूंखे नाहे ख़बर, मां का सोढी जी बोरचाणी आहियां छा? मां तोखे ॿुधायां हिन जो किस्सो। ख़बर अथई हिकिड़े दफ़े होटल ते वई ऐं होटल वारे खे चयईं त 4 चांहियूं ऐं 25 पराठा खणी आ। होटल वारे थोरी जो देरि कई त होटल वारे खे हेॾा तारा पई ॾेखारे ऐं चयईंसि त एॾी देरि छो कई अथई मानीअ में? ख़बर अथई होटल वारे छा चयुसि? चयईंसि तुंहिंजा जेके ॿिया माण्हू आहिनि उहे किथे आहिनि, अचनि त पोइ खणी अचां न। ख़बर अथई होटल वारे खे छा चई? होटल वारे खे गारियूं ॾिनई ऐं चयईं त इहा मां अकेलीअ जी नेरनि आहे। हल कूड़ा, हाणे हिकिड़ी माई 25 पराठा भला कीअं खाई सघंदी? इहा त तोखे सुभाणे ख़बर पवंदी जॾहिं मानियूं ढोए थकिजी पवंदीअ। माई आहे जा मुल्तान जो पाॾो आहे। हाणे तूं हीअं करे जो इहा लिस्ट वराए लिखराए, 60 माण्हुनि जी मानीअ जी लिस्ट लिखराए। हा मतलब त सोढी दुश्मन जे दर ते ॿधण जहिड़ी आहे। लिख लिस्ट लिख। पन्नो कढा पेज। हा लिखराए। हा गिह 6 किलो। गिह 6 किलो। हा कटी 9 किलो। कटी 9 किलो। लूसण 5 किलो। लूसण 5 किलो। ॿियो इहो छा खाईंदा आहिनि? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मुंहिंजी गुली, हा नक जी फुली, माण्हुनि जो सीधो सामान लिखराए, गॾहनि जो न लिखराए। चङो ॿीहर लिख। असां अॼु खां वठी मानी कोन खाईंदासीं। जे घणी बुख लॻे त सेठ धनुअ जी घणी मानी खाऊं। त पोइ वारो करे वारो तूं बि ॾितल ॾे वञ, उनखे चओ अंतर मंतर जादू जंतर खे छॾ खणी ऐं मानी खाइण बि बंदि करे वञ। वाह पुटड़ी वाह, हाणे ई थो वञा, अधे ॾितल खे दसिया थो वञ, बस तयारी कयो। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।